भलीकार चंदासीं ब्रेकिंग न्यूज़ ऐं शेयर कंदासीं। बिजली सहूलत पैकेज सभिनी घरेलू तोड़े सनती वाहिपेदारनि जे लाइ आहे। बिजली क़ीमतुनि में आवाम खे रिलीफ ॾेई रहिया आहियूं। मुल्क में मुआशी सरगर्मियुनि खे हथी वठणु तरजीह आहे, इहो चवणु आहे तवानाई वारे वज़ीर जो। वफ़ाक़ी वज़ीर अवैस लेगारी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस NTDC खे 3 कंपनियुनि में विरहाइण जो बि ऐलान सन सिमण आहे त NTDC जे करे विर्छ जो निज़ाम दुरुस्त न हो। बिजली जे विर्छ वारे निज़ाम खे बहितर करण लाइ क़दम खंया पिया वञनि। बिजली जे नवनि मंसूबनि में शफ़ाफ़ियत खे यकीनी बणायो वेंदो। ख़बर मां सां शेयर कयूं पिया। बिजली जी सहूलत पैकेज सभिनी घरेलू ऐं सनती वाहिपेदारनि जे लाइ आहे। बिजली क़ीमतुनि में आवाम खे रिलीफ ॾेई रहिया आहियूं। बिजली सहूलत पैकेज सभिनी घरेलू ऐं सनती वाहिपेदारनि जे लाइ आहे। बिजली क़ीमतुनि में आवाम खे रिलीफ ॾिनो पियो वञे। वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त NTDC खे 3 कंपनियुनि में विरहाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। संदसि चवणु आहे त NTDC जे करे विर्छ जो निज़ाम दुरुस्त न हो। बिजली जे विर्छ वारे निज़ाम खे बहितर करण लाइ क़दम खंया पिया वञनि। बिजली जे नवनि मंसूबनि में शफ़ाफ़ियत खे यकीनी बणायो वेंदो।